जन मुस्तफा जो मिलाद कयोआ उहे दुनिया में भी आबाद, कब्र में भी आबाद, कयामत में भी आबाद। चो हर साल कंदासी हज गणी चो हर साल अल्लाह डियण ते आ महबूब वडण ते आ, अल्लाह डियण ते आ महबूब वडण ते आ। पोशो न असां पारा मिलाद मल्हाईंदा, पोशो न असां पारा मिलाद मल्हाईंदा। सरकार जी महफिल के सिकवार सजाईंदा, ईंदा भी उहे जन के हिते पाण घुराईंदा। अल्लाह तव्हां खे खुश करे। कलाक थी वियो आ, बाक़ी अध घंटो तव्हां खे मुस्तफा जे बचन जो शान ॿुधाए ठव थो करायां। छो जो असां अहले सुन्नत वल जमायत वारन खे अल्लाह मञण वारन मां पैदा फरमायो आ। असां अल्लाह जी तौहीद खे मञण वारा, मदीने वारे घोट जी रिसालत खे मञण वारा, असां हज़रत अबू बकर सिद्दीक जी सदाकत खे मञण वारा, उमर फारूक जी अदालत खे मञण वारा, उस्मान गनी जी सखावत खे मञण वारा, असां सुन्नी मौला अली हैदर करार जी शुजात खे मञण वारा, असां सुन्नी करबला वारे सखी सैयद हुसैन जी अजमत खे मञण वारा, असां सुन्नी पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जी विलायत खे मञंदा हो न। दस्तगीर खे मूंखे ख़बर आ, आवाज को दस्तगीर खे न मञंदो न तोप उनखे किन्नी खारस हूंदी अथव, किन्नी। कराची मां भी मलम न मिलंदव, सुठो अथव दस्तगीर खे मञो। पर दस्तगीर जो आखिर में जिक्र कंदुसि। हाणे तव्हां जे आॾो हिकिड़ी हदीस वो इन सुहिणे हाफ़िज़ जे करे अलाए छो मुंहिंजी इन सां दिलि थी वई आहे, इन जे सदके पढ़ंदुसि। जेको न ॿुधंदो हथ मथे खणे, भली न ॿुधो मां पढ़ंदुसि। ओ मुंहिंजा सुहिणा मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट फरमायो, मन कुल्तु मौला हो फहाज़ा अलीयुन मौला हो। जंहिंजो मां मोहम्मद मददगार आहियां, उन्हनि जो अली भी मददगार आहे। हसन हुसैन जे बाबे जा हो यार असां दीवाना, हसन हुसैन जे बाबे जा हो यार असां दीवाना। हैदरी आहियूं आयो न ए नंढड़ा चवंदा वॾा नदा चवनि। हैदरी आहियूं हैदरी मां चवां हैदरी, तव्हां चओ आहियूं हैदरी हैदरी आहियूं। सुभान अल्लाह हैदर जा परवाना। अॼु हिन महफिल में हणंदासीं मौला अली जा नारा नारे हैदरी। भला मानी न खाई आया हुजा, खाधी दो न बाबा, वो थोड़ो कम पटियो न। अॼु शैतान जी भी पाड़ पटणी आ त मुनाफिक जी भी पटींदोस, सभई पटींदोस। वो थोड़ो ॾाढा नारो हण, ओ नारे हैदरी, ओ नारे हैदरी, हा हा ओ नारे हैदरी। मुझे महबूब फरमायो, जंहिंजो मां मोहम्मद मददगार आहियां, उन्हनि जो मौला अली भी मददगार आ। जंहिंजो ईमान हथ मथे खणे, अबा मौला अली मददगार आहे या न? चाचा आहे या न? खुदा जो कसम मुझो मुर्शिद अली मददगार आ। पंजन जी मदद करे, सजनन जी मदद करे, मगर मुझो मुर्शिद अली मामा दुश्मनन जी भी मदद कंदो हो। मौला अली जो मुरीद हो हिन जेड़ो,
दुकानदार हो, दुकान हलाइंदो हो, उन जे दुकान ते को भी सैयद ईंदो हो। सैयद हुजूर जो बचड़ो मामा दुकानदार सैयद खे सोदो ॾे, सैयद पैसा कढे, सैयद खे चवंदो हो ओ महबूब जा बचड़ा ये पैसा भी खणी वञ, इहो सोदो भी खणी वञ। इन तो वारे सोदे जो खंधो मां तुंहिंजे बाबे अलीअ जे नाले लिखी छॾियो आ, तू वञ मां पाण ई अलीअ खां वठंदुसि। अॼु तव्हांजो खंधो भी लिखजे थो मदीने में, लिखजे थो बस दिल वारे थाव खे सिधो करे वे करम थी वेंदो। अबा उन इलाइके में एतिरा त सैयद रहंदा, सभिनी खे ख़बर पई त फलाणो दुकानदार सैयदनि खां पैसा नथो वठे। ऐं दुकानदार भी अहिड़ा हुजनि ऐं हितां वारा तोबा 10 रुपए वारी चिप्स 20 रुपया। तू दुकानदार जा, मां सिंध वारनि जी ॻाल्हि थो कयां, हे मुफ्त में ॾींदो हूंदो। बी का शइ सुठी न रखंदे, रुगो चिप्स मामा। पोइ ॿारनि जी शादी, पोइ भॼंदा साईं गुलाम हैदर तावीज़ लिखी ॾे। अब तू रहमत कर त अल्लाह भी रहम करे न। अल्लाह तव्हां खे ख़ुशि कंदो, महफ़िल आहे ख़ुशीअ जी, अल्लाह तव्हां खे ख़ुशि करे। ओ मुंहिंजा सोना, उन इलाइक़े में जेके भी सैयद रहंदा हुआ सभई हिन जे दुकान ते आया। दुकान खाली थी वियो मगर हिन खे ॻणती न आहे। दुकान ते वेठो हो, चंद मिंटनि खां बाद हिन जे दुकान ते हो आया। हो सम्झी थो न, हो जेके मौला अलीअ जे नाले खां रहंदा आहिनि, हिन जे दुकान जे आॾो आया। दुकान खाली ॾिठऊं, गरीब खे तानन सां मेहनन सां मारे छॾऊं। चवण लॻ सैयदन खे सोदो पोड़ी मौला अलीअ जे नाले कर्ज पियो लिखी। हाणे मौला अलीअ खे चओ तो दुकान भरई। ओ मुंहिंजा सोना, मुरीद खे तकलीफ़ ईंदी आ तो मुर्शिद ॾे वेंदो आ। जंहिंजो भी मुरीद हुजे पंहिंजे मुर्शिद ॾे वेंदो। हे वरी मौला अलीअ जो मुरीद हो, घर आयो वज़ू करे शाहे नजफ ॾे मुंह करे मौला अलीअ खे सॾे करे छा पियो चवे, नादे अलियम मज़हरल अजाइब तजिदहु औनन लक फिन नवाइब कुल्लु हम्मिन व गम्मिन सयंजली बिअज़मतिक या अल्लाह व बिनुबुव्वतिक या मुहम्मद व बिविलायतिक या अली आहली। तव्हां भी चओ या अली। अॼु असांजे मीलाद में, या अली अॼु असांजे मीलाद में, अॼु आहली शेरे जली प्यारा अली। चओ न, अॼु आहली शेरे जली प्यारा अली। ओ दिल जी ही फरियाद बुध प्यारा अली, सोना अली। अॼु बारियां नथा चओ, अॼु आहली शेरे जली प्यारा अली। सुन ही सदा शेरे खुदा मुश्किल कुशा आस पूजा जलवो पसा प्यारा अली। ओ दिल जी ही फरियाद बुध प्यारा अली, सोना अली। अज आहली मौला अलीअ खे सड़ी दे चाचा हिन खे आराम अची वियो। अख अख सां लगी ख़बर तॾहिं पई मुंहिंजो मुर्शिद अलीउल मुर्तज़ा हैदरे करार हिन जे घर में मेहमान थियो। रूहानी तरह मुझे मुर्शिद अली फरमायो, ओ मुंहिंजा गुरीम, ओ मुंहिंजा गुलाम उथ। गुलाम उथियो, अर्ज कई सुना केरा। मुझे मुर्शिद अली फरमायो, मांखे नथो सुञाणी, मां हसन हुसैन जो बाबो हैदरे करार आया। ओ मुंहिंजा मुरीद, तो दुकान तां बचड़न के मुंहिंजन बचड़न के सौदो पै ॾिनो। खंदो मां अलीउल मुर्तज़ा ॾे पई लिखियो, काल तोखे मुनाफ़िकन ताना मेहणा ॾिना, ये ताना मेहणा मां अली न सही सघियुसि। ओ मुंहिंजा गुलाम, जेको मुंहिंजे बचड़न सां प्यार कंदो आ, मां अली उन्हनि सां
प्यार कंदो आया, जेको मुझे बचड़न जी इज्जत कंदो आ, मां हैदरे करार उन्हनि जी इज्जत कंदो आया। ओ मुझा गुलाम देर न कर, हिसाब कर, घणो आ तुझो मुझे कर्ज। अर्ज कहीं किबला मुझा अमा दे हिन 400 दरहम, मुझे मुर्शिद अली न के 800 दरहम दई छजा। सुबह थी बीणो दुकान के भरई, बीणो दुकान के भरई, उहे सागा कंद थुला टपरा मुल्ला हिन जे दुकान जे आडो आया। दुकान ते नजर पिया, अकुल हैरान थी चवण लगा अदा तो त दुकान जो सौदो सैयदन के दई छजो हो, हे दुकान कियां भरी, किथां पैसा आंदई। मौला अली जे मुरीद मुनाफिकन के चयो, ऐ मुनाफिको तव्हां खे ख़बर ना है, मुझे दिलबर नबी फरमायो आ मन कुंतु मौला हो फहाजा अलीयुन मौला हो। जंहिंजो मां मोहम्मद मददगार आया, उन्हनि जो अली भी मददगार आए। मां भी हाँ दीवानो, तू भी हाँ दीवानो, मां भी हाँ दीवानो। अले कहीं जाओ खबर तो पवे ना, सही दो जाई कुरान थक जी पियो आहियां, पर हिननि जी मोहब्बत में तो हलां। मां भी हाँ दीवानो, तू भी चाह भी पी, पर चवराए भी सही, पर आस्ते आस्ते ढुकी है ना दोरी फांसी पवई। मां भी हाँ दीवानो, तू भी हाँ दीवानो, मां भी हाँ दीवानो, तू भी हाँ दीवानो। मौला अली जो, मौला अली जो मुझा मिठा कंदो, मौला अली साईं सब जी शिफा हणो है दिरी नारो जोर सां। सभिनी बेटी लोधी वई थकजी पिया अथई सभई। मां चवां ज़ोर सां, तव्हां ॾाढा चवंदो या अली। मां भी हाँ दीवानो, तू भी हाँ दीवानो, मां भी हाँ दीवानो, तू भी हाँ दीवानो। मौला अली जो मुझा मिठा कंदो, मौला अली साईं सब जी शिफा हणो है दिरी नारो ज़ोर सां, ज़ोर सां, ज़ोर सां, ज़ोर सां, ज़ोर सां। थकजी पिया हो ज़ोर सां, ज़ोर सां। ॿाहिरियां त सफ़ा थकजी पिया अथव, ज़ोर सां, ज़ोर सां, ज़ोर सां, ज़ोर सां, ज़ोर सां। ओ नात ख़ान ज़ोर सां, ज़ोर सां, ज़ोर सां। बस आखिर में भिट जो घोट तो फरमाए, भली जायूं माइरूं सदियूं सालिहन, मशर जे मैदान में तनी डाज मिलन, बाकी बियन वेचारिन ओ जागाई, ओ जागाई। कयामत जे डी नाज कंदी त मदीने वारे घोट जी अम्मा नाज कंदी, कयामत जे डी नाज कंदी त अबू बकर सिद्दीक जी अम्मा नाज कंदी, उमर फारूक जी अम्मा नाज कंदी, उस्मान गनी जी अम्मा नाज कंदी। कयामत जे डी नाज कंदी त मुझे मुर्शिद अलीउल मुर्तजा हैदर करार जी अम्मा नाज कंदी, जहां खुदा जो शेर बैतुल्लाह जे अंदर जणे ॾिनो। कयामत जे डी नाज कंदी त मामा करबला वारे हुसैन जी अम्मा फातिमा नाज कंदी। कयामत जेडी नाज कंदी त पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जी अम्मा, हाय हाय अग में का भी अद्दी भेण के बचड़ो जमंदो न सही, पो नंढड़ो बार रोइण खां बस न कंदो, पो अद्दी भेण छा कंदी ख़बर अथव, अल्लाह जो ज़िक्र। बचड़ो झोलीअ में हूंदो हो या पिंघे में हूंदो, अदी भेण अल्लाह जे ज़िक्र जी लोली ॾींदी, अल्लाह 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 अल्लाह। अध मिनट अखड़ियों बंद करे गुनाहन के याद करे अचो त करीम रब जो जिक्र कयूं। अल्लाह 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 अल्लाह
अल्लाह अल्लाह अल्लाह पखी बण टिण जिक्र था कर दियन लोली अल्लाहू अदा सिख तू भी बाजारी मिठी बोली अल्लाहू कटल दिल के जिक्र साधो थोड़ सा दिल ठरी थी पे दिलड़ी ठरी थी पे अल्लाह 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 मां तव्हां जी मोहब्बत में भी ही तकरीर कया अल्लाह 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 ॿुधो अज शादो थे अदीअ जी झोलीअ में नंढड़ो ॿार न जिक्र न कुरान जी तिलावत जुबान ते कलाम जुबान ते गारियूं आडो ड्रामो हले थो कसम अथव अल्लाह जो इहो बच्चो वॾो थींदो हाफ़िज़ थींदो मामा तू ॿुधा आलिम थींदो इनखे ख़बर ई न हूंदी वॾो हूंदो न हथ में चौपल हूंदसि खबर न पवंदसि मामू आ चाचो आहे त सॼी ॻाल्हि साईं हाफ़िज़ अल्लाह जे हथ इज्जत ज़िल्लत पर ख़ुदा ॼाणे अमड़ जे हथ बि आहे अमड़ कुरान पढ़ंदी त बच्चो भी कुरान पढ़ंदो अमड़ नमाज पढ़ंदी त बच्चो भी नमाज पढ़ंदो हजरत सैयदना अब्दुल कादिर जीलानी ॾाढा चओ सुभान अल्लाह वड्डे शान वारो जिए दस्तगीर तुझो मुझो नारो जिए दस्तगीर मामा पैसा भी घोर पर चप भी चोर न वड्डे शान वारो जिए दस्तगीर तुझो मुझो नारो जिए दस्तगीर तोखे मुखे प्यारो तोखे मुखे हथ खड़ी तोखे मुखे प्यारो जिए दस्तगीर वड्डे शान वारो अल्लाह तव्हां खे खुश करे बस आखिरी ॻाल्हि ॿुधी वठो हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी नंढड़ो आ 5 सालन या 4 सालन जो आ संदस जी अम्मा कंहिं मदरसे में छॾियो उस्ताद फरमाए सो ओ अब्दुल कादिर हेॾे आ त सबक ॼाए ओ मुंहिंजा सोना तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर दिलबर दस्तगीर पंहिंजे उस्ताद जे आॾो अदब सां वेठो माॾे ॾिसो अदब सां वेठो उस्ताद फरमाए सो पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हजरत अब्दुल कादिर जीलानी बिस्मिल्लाह नथो पढ़े उस्ताद फरमाए सो पुट छो नथो पढ़ी पंहिंजे उस्ताद खे बाहूं ॿधी करे अर्ज कंदो आ ओ मुंहिंजा उस्ताद ग़लती जी माफ़ी मिले तो कुछ अर्ज कयां उस्ताद फरमाए सो पुट चओ पंहिंजे उस्ताद खे चवण लॻो ओ मुंहिंजा उस्ताद कुरान ईअं न पढ़बो आ जीअं तूं तो पढ़ी ॾाढा चओ न सुभान अल्लाह उस्ताद हैरान थियो चवण लॻो पुट पढ़ण आयो आ या पढ़ाइण आयो आ भला कीअं पढ़बो आ तू पढ़ी ॿुधा पंहिंजे उस्ताद खे क़ुरान पाक ॾिनई अर्ज़ कई ओ मुंहिंजा उस्ताद अॻ में पढ़बो आ तऊज़ो यानी अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बाद में पढ़बो आ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ओ साईं हाफ़िज़ तुंहिंजे पीर मुंहिंजे पीर दिलबर दस्तगीर अलहम्द खां वठी क़ुरान पाक शुरू कयो याद पढ़ंदो आयो पंहिंजे उस्ताद खे 17 सिपारा क़ुरान पाक जा याद ॿुधाए वियो उस्ताद हैरान थियो चवण लॻो ओ अब्दुल कादिर तुंहिंजी उमिरि त नंढड़ी आ कहिड़े मदरसे में पढ़ियो आ कहिड़ो उस्ताद अथई हज़रत अब्दुल कादिर जीलानी दिलबर दस्तगीर पंहिंजे उस्ताद खे फरमाईंदो आ ओ मुंहिंजा उस्ताद मां कंहिं दुनिया जे मदरसे में कोन पढ़ियो आहियां कंहिं दुनिया जे उस्ताद वटि कोन पढ़ियो आहियां मां जॾहिं पंहिंजी अम्मा जीजल जे पेट में हुयुमि
बेटा सही तो फरमाए भली जायूं मायरू सजू सालिहन मशर जे मैदान में तनी डाज मिलन बाकी बियन वेचारिन उजागा अजाया कया। ओ मुझा उस्ताद मां पंजी अम्मा जी जल जे पेट में हुयुम जिसमें अतहर में हुयुम अध रात थींदी मुझी अम्मा जी जल तहज्जुद पढ़ंदी तहज्जुद खां बाद मुझी अम्मा जी जल नफिल पढ़ंदी नफिल में अल्लाह जे कुरान जी तिलावत शुरू कंदी ॿी रकात में उथंदी हेॾा सिज उभरंदो हो मुझी अम्मा जी जल 17 सिपारा पूरा कंदी ओ मुझा उस्ताद मुझी अम्मा जी जल नफिल में कुरान पढ़ंदी मां अब्दुल कादिर जीलानी पंहिंजी अम्मा जी जल जे पेट में कुरान याद कयो आहे। अमड़ कुरान पढ़ियो तो बच्चो हाफिज लगो आयो समझो था न बाबा सॼी ॻाल्हि अमड़ ते आ। आख़िरी ॻाल्हि ॿुधायां थो हज़रत अम्मा फातिमत ज़हरा ॾाढा चओ सुभान अल्लाह मुझे महबूब जी निहाणी जन्नत जी मालिकाणी हसनैन करीमैन जी अम्मा ओ मुझा सोना रात जो सुमंदी कोन हुई आहे भी जन्नत जी मालिकाणी कोई भी न सुमंदी अज अदी भेण के जो अदी नमाज पढ़ा टाइम कोनी मानी खाने जो टाइम अथस हार सिंगार जो टाइम अथस बाकी नमाज जो टाइम कोने। अल्लाह हिदायत अता फरमाए हजरत अम्मा फातिमत ज़हरा सजी रात अल्लाह जो जिक्र करे तहज्जुद पढ़े अल्लाह जे कुरान जी तिलावत करे। ओ मुसलमान भाई रहो मुझे महबूब मदीने वारे घोट जी निहाणी हेडा अल्लाह जो कुरान पढ़े ऐं बे हथ में हुसैन जे पींघे जी रस्सी हथ में करे हुसैन जे पींघे के भी लोडे पई। ओ मुझा सोना अम्मा फातिमत ज़हरा कुरान पढ़ंदे पढ़ंदे अम्मा साइण के आराम अची वेंदो आ हथन मां हुसैन जे पींघे जी रस्सी निकरी वेंदी आ। अल्लाह रब्बुल आलमीन जिब्रील के फरमाईंदो आ ओ जिब्रील जी मुझा मौला जल्द जल्द खातूने जन्नत जे दरवाजे ते पहुंचो मौला शो ऐ जिब्रील खातूने जन्नत जे हथन मां हुसैन जे पींघे जी रस्सी निकरी वया मता मुझो सोनो आशिको हुसैन निंड मां जागी पवे मां रब जी मर्जी आ हुसैन जे पींघे के लोड तू जिब्रील लोड। जिब्रील झूलाता था हसनैन के झूले को जिब्रील झूलाता था हसनैन के झूले को क्या खूब के ज़हरा का दरबार भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी